पन्नो आकिल सूबाई वज़ीर सिंध MPA पन्नो आकिल जाम इकराम उल्ला खान धारी जो जिन पन्नो आकिल मेहरान कॉलोनी पहुंची अगवा थियल मासूम हुसैन आरई के घर पहुता वाटसन सां हमदर्दी जो इज़हार ऐं जल्द बाज़ियाबी जी यकीन दहानी कराई। सूबाई वज़ीर सिंध जाम इकराम उल्ला खान धारी जो चयो त मां पहिरें ॾींहं खां जीअं ख़बर पई त वज़ीर आला सिंध होम मिनिस्टर IG सिंध DIG सखर सां मुसलसल राब्ते में आहियां। फोर्सिस पंहिंजो कम करे रही है। इंशाअल्लाह जल्द मासूम हुसैन आरई बाज़ियाब थींदो ऐं पन्नो आकिल सेफ सिटी प्रोजेक्ट पिण ॾियारे चौकन चौराहनि ते CCTV कैमराऊं पुलिस पिकेटूं पिण क़ाइमु कई वेंदियूं। PP तालका सदर पन्नो आकिल म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन मियां अब्दुल कवी इंढड़ ऐं पन्नो आकिल जे तमामु सियासी अॻवान ऐं शहरियुनि जो वॾो अंग पिण मौजूदु हुयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।